नाज़रीन, SSP बदीन शबीर अहमद सेठार जी हिदायत गोलाड़ची थाने जे ग्राउंड ते सिंध में खुदकुशियुनि जा वधंदड़ रुझान जे उनवान हेठ सेमिनार मुनक़िद कयो वियो आहे। ॾिसूं था गोलाड़ची मां सरदार भट्टी जी ही रिपोर्ट। जी, बदीन जिले में वज़न खुदकुशियुनि बाबत जेको आहे अॼु हिकिड़ो जेको आहे हिकिड़ो रोज़ा सेमिनार जेको आहे थियो, जंहिंमें माहिर नफ़्सियात डॉक्टर शाहनवाज़ दल साहब खां पुछूं था त खुदकुशियुनि जा मेन कारण कहिड़ा आहिनि। खुदकुशियुनि जा 4 क़िस्म आहिनि। इगोस्टिक आहे, अल्ट्रोस्टिक आहे, एनोमिक आहे ऐं फर्टिलिस्टिक आहे, जंहिंमें जेको आहिनि सो इक़्तिसादी तौर ते, जानी तौर ते, पंहिंजे तौर ते अना मजरूर थिए, कंहिंखे नुक़सानु थिए, कंहिंखे किथे हानियूं रसे ऐं उहे माण्हू जेके वॾी क़ैद ऐं उमिरि जेको आहे सो क़ैद जी करे जेलुनि में बंदि आहिनि, या उहे माइरूं जिन खे औलाद नथो थिए उहे बि ख़ुदकुशियूं कनि था, या कैंसर जा मरीज़। हिकिड़े इहे रुझान जेके पूरी दुनिया में ॾिठा विया आहिनि, 4 क़िस्म आहिनि। ऐं उनखां पोइ असां वटि 1.5 जो जेको अंग आहे, माना असां 1 लख ते जेको आहे सो सम्झो त 1.5 जे हिसाब सां जेको रेशो थींदो 1400, 1200, 1300, ऐं पूरी दुनिया में 8 लख माण्हू, 8.5 लख माण्हू, 9 लख माण्हू सॼे साल में ख़ुदकुशियूं कनि था। ऐं ख़ुदकुशी में दिलकशी का बि कोन्हे। ख़ुदकुशी हिकिड़ो जेको आहे न सो कावड़ आहे, हिकिड़ो उहो जेको आहे न रिएक्शन आहे जेको समाज उनखे ॾिए थो, ऐं समाज जे ख़िलाफ़ु उहा हिकिड़ी रड़ आहे जेका असां ॿुधूं नथा, ऐं जॾहिं ॿुधूं था त उहो माण्हू जी ज़िंदगी जो ॾीओ गुल थी चुको हूंदो। लाज़मी पोस्टमार्टम करणो, उन जी कार्रवाई थींदी। 174 थींदी। जेकॾहिं ख़ुदकुशी कहिड़े सबबनि जे करे थी आहे, उनजो कारण सॼी ॻाल्हि कानून जे दायरे जे अंदरि थींदी। हाँ, तक़रीबन 48 वाक़िया थिया आहिनि हिननि 13-14 महीननि में। कारण जेको मूं ॾिठो आहे, हिकिड़ो गुरबत आहे, ॿी बेरोज़गारी आहे, टियों आहे फरमाइशी प्रोग्राम। गुरबत ऐं बेरोज़गारी त अलाह जे हथ में आहे, बेरोज़गारी आहे हुकुमराननि जे हथ में। बाक़ी फरमाइशी प्रोग्राम इहो हूंदो आहे त हिनजी मूंसां शादी थिए, या हीअ मूंखे मोटरसाइकिल वठी ॾियो, या हीअ मुंहिंजी फरमाइश पूरी कयो। इहे सबब आहिनि घणो करे ख़ुदकुशी जा हिते पाण वटि में इज़ाफ़ो थियण करे। हसनैन शेख सां गॾु, महरान TV न्यूज़, गोलाड़ची।